अलैकुम साथियो। जीअं त पाण सां गॾु हींअर सिंध जी क्रीम असांजो साबिक़ा उहिदेदार पेटेल सिंध ऐं अॼु जो उम्मीदवार सदारती उम्मीदवार साईं गुलाम रसूल महर साहब सिंध जे उस्तादनि जी धड़कन। अॼु हिते इलेक्शन जे दौरान असां मोहम्मद बख्श शोरो स्कूल में हायर सेकेंडरी स्कूल में वेठा आहियूं ऐं संगत सॼी बिल्कुलु बीठी आहे। साईं जन खां पुछंदासीं त अॼोको सर ही इलेक्शन प्रोसेस तव्हांजे नज़र में कीअं पियो हले ऐं उन खां पोइ सिंध जा उस्ताद तमामु गरम आहिनि। पेटेल ते एतिरो कर्टू नथा खाइनि जेतिरो असांजे मर्कज़ी उहिदेदारनि ते खाइनि था या यूनिटनि खां वठी मर्कज़ ताईं खाइनि था, छाकाणि त उनजा खोड़ सारा मसइला अथव। मां काल पोस्ट रखी आहे त अॼु जेको तव्हां इनशा अल्लाह ताला खटे ऐं कामयाबु थींदो, कंडनि जी सेज अथव ऐं उस्तादनि जा जेके बारूद जा गोला आहिनि उहे तव्हां ॾांहुं ऐं भरपूर नमूने सां इहो तव्हां खां हिकिड़ो मुतालबो कंदी त फिलफोर जल्द खां जल्द तव्हां जेके आहियो तहरीक ॾांहुं वेंदो, तॾहिं वञी उस्तादनि जो प्रेशर जेको आहे उहो घटिबो। जी साईं, पहिरियां इलेक्शन जे हवाले सां पोइ वरी तव्हां ॿियनि मसइलनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी वसीम भाई तव्हांजी। हीअ अॼु त असांजो जेको पेटेल जे इलेक्शन जो प्रोसेस हली रहियो आहे उहो जमहूरी अंदाज़ सां हली रहियो आहे। हिकिड़ो जमहूरी अमल आहे, हर हिक खे इलेक्शन में हिसे वठण जो जेको हक़ आहे, राइट आहे, जेको मर्कज़ी इलेक्शन कमीशन सभु कंहिंखे ॾिनो आहे। लिहाज़ा असांजे हिन पेटेल तंज़ीम जे गॾु मुख़्तलिफ़ एजेंसीज़, मुख़्तलिफ़ माण्हू, उहे सरकार जा कारिंदा जेकी नथा चाहिनि, जेकी सरकार जी बी टीम आहिनि, जेका नथा चाहिनि त उस्ताद जा मसइला के पेटेल जे प्लेटफॉर्म ते हल कया वञनि। पर इंशाअल्लाह आउं तव्हांखे यकीन थो ॾियारायां त जन उस्तादनि जूं असां में उमेदूं आहिनि। असीं कोशिशि करे उन्हनि जे उमेदनि ते पूरा लहंदासीं ऐं हिन इलेक्शन प्रोसेस खां बाद में यकदमि सरकार सां ॻाल्हियूं करे जेकॾहिं मामला असांजा हल न थिया त हिननि उस्तादनि समेत असीं अॻियां हूंदासीं, उस्ताद असांजे पुठियां हूंदा, ओसी ताईं न पहुतासीं जेसिताईं उस्तादनि जा मसइला हल न करे ईंदासीं। लिहाज़ा ॻाल्हि ॿी रही त असांजा उहे नासमझ दोस्त जेके अॼु बि हिन प्रोसेस खे रोकण लाइ अचण जे ॾींहुं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टेक्निक्स करे रहिया आहिनि, कूड़ा लेटर खणी रहिया आहिनि, मैसेज कराए रहिया आहिनि त हिन जमहूरी अमल खे रोकियो वञे। लिहाज़ा हीअ असां उस्तादनि जी ताक़त सां, उस्तादनि जे वोट सां असीं खटी ईंदासीं। इंशाअल्लाह शाम तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो त हीउ सिंध जो उस्ताद कंहिंसां गॾु आहे। पोइ जेकी सिंध जे अंदरि उस्ताद मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त उन्हनि ते ऑटोमेटिकली पाणी पइजी वेंदो। साईं, सिंध जो उस्ताद चाहे थो त जल्द खां जल्द तहरीक ॾांहुं वञी पहिरियां जेसीं ताईं अपग्रेडेशन वारो नोटिफिकेशन प्रेस क्लब ते न अचे उन खां पोइ ॿियनि मामलनि तां तव्हां न ॻाल्हियूं कयो। अपग्रेडेशन जेको आहे पंहिंजो बर्निंग इशू आहे उस्तादनि जो। इंशाअल्लाह हिन इलेक्शन खां पोइ असांजी पहिरीं एजेंडा जेका हूंदी उहा अपग्रेडेशन थी करे। साईं, सिंध जी सूंहं इलेक्शन, सिंध जा सभई चीदा जवान सपोर्टर हुजनि या जेके बि टीचर हिते अॼु हिन महफ़िल में तव्हां हेसी ताईं पहुचाया आहिनि ऐं तमामु स्मूथ वे में हिकिड़ी शइ हले पई। तव्हांखे असां पूरे सिंध जे उस्तादनि तरफ़ां मुबारकबाद ॾियूं था त जमहूरी अमल खे तव्हां रवां उस्ताद तव्हां अञा कुझु हुजे त तव्हां जी दोस्तो, पाण सां गॾु हिकु उहिदेदार शख़्सियत मौजूदु आहिनि। साईं जन खां पंहिंजो तारुफ़ कराईंदासीं। जी साईं, तव्हांजो तारुफ़ साईं? नज़ीर अहमद आराई, जनरल सेक्रेटरी पेटेल डिवीज़न में ख़ासि। तव्हां छा चवंदो अॼु इलेक्शन प्रोसेस जेको हले पियो? अल्हम्दुलिल्लाह वॾी एक्सपीरियंस सां साईं गुलाम रसूल महर साहब इंशाअल्लाह विन कंदा। ऐं पोइ दौर में बि साईं गुलाम रसूल साहब जेको असांजो सदर हो, पर जेको असांजे उस्तादनि जो पेटेल सां जेको इतमाद खजाणो आहे उनजो मेन कारण जेको असांजी तंज़ीम ठही, जेको एलायंस ठहियो उस्तादनि जे हक़ लाइ पूरे सूबाई डिपार्टमेंट जा जेके मुलाज़िम आहे हुननि गॾियल हिकिड़ी तारीख़ हलाई। पोइ इन में छा थियो, छाजे करे इहो तारीख़ नाकाम थी, उनजो वरियो सरियो कुझु बि कोन। हज़ारनि जी तइदाद में उस्तादनि पंहिंजे स्कूलनि खे ताला आया, सिविल हॉस्पिटलूं बंदि थियूं, सिंध सेक्टर बंदि थिया, DC ऑफिसूं बंदि थियूं, माण्हुनि पंहिंजियूं नौकरियूं धात लॻायूं। छो त ग़रीब जेकॾो हिकिड़ो उस्ताद आहे उहो पंहिंजे बच्चनि जी पंहिंजो घर इन हिकिड़ी ड्यूटी ते हलाए थो, पर उन रिस्क खणी स्कूलनि खे ताला आया त पंहिंजे
घर वारनि जे चवण ते साईं मरकज़ी उहिदेदारनि खे तव्हांजो मैसेज छा हूंदो? मर्कज़ इहो त जेको असांजे उस्तादनि जो पेटल